बाढ़े में ज़रई पानी की खोट ख़िलाफ़ आबादगार ने हारन एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। SS न्यूज़ के रिपोर्टर अली असगर ढकण मूजिब बाढ़े के विच शहर में गुजरंदड़ राइस कैनाल में निकरंदड़ पनीहड़ शाख ऐं धामरा वाह में ज़रई पानी की खोट के ख़िलाफ़ आबादगार ने हारन हादी बख्श जुणेजो, उबैदुल्ला कांधड़ो, अली गोहर कांधड़ो, दो देशी ऐं ॿियनि जी अॻवाणी में सिंध प्रेस क्लब बाढ़े खां राइस कैनाल जी पुल ऐं आबपाशी खाते जी ऑफिस ताईं हथनि में बैनर खणी एहतजाजी रैली कढी मुतालबनि जी मञता लाइ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवाणी कंदड़नि दाहियो त बरसात सबबि संदन सभु कुझु तबाह थी वियो आहे, जंहिंजो को बि अज़ालो नथो करे सघिजे। पर अफ़सोस इहो आहे त हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन आबाद कंदड़ पनीहड़ शाख ऐं धामरा वाह में ज़रई पाणी जी शदीद खोट आहे, जंहिंजे करे पोखियल सारियालो फसल सोकहड़े जो शिकार आहे। हुननि आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ऐं वास्तेदार इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़रई पाणी जी खोट ख़त्म करे आबादगारनि ऐं हारनि खे माली नुक़सान थियण खां बचायो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।